जूडो में ॿियो सालानो मरहूम जमील वाहला टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट शुरू। पहिरीं ॾींहुं 3 मैच खेॾिया विया, जंहिंमें पहिरियों मैच भट्टी स्पोर्ट्स ऐं मीर फ़तह स्पोर्ट्स जी टीमुनि विच में खेॾियो वियो, जेको भट्टी स्पोर्ट्स जी टीम 2 रन्सुनि तां खटे वरितो। ॿियो मैच मेहरान स्पोर्ट्स ऐं आतिफ़ स्पोर्ट्स विच में खेॾियो वियो, जेके मेहरान स्पोर्ट्स 6 रन्सुनि सां खटे वरितो। जहिड़े त टियों मैच मेहरान स्पोर्ट्स ऐं भट्टी स्पोर्ट्स जी टीमुनि विच में खेॾियो वियो, जेको भट्टी स्पोर्ट्स जी टीम 23 रन्सुनि सां खटे वरितो। टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र तारिक वाहला आसिफ वाहला इसहाक ॿुधायो त हीउ टूर्नामेंट मरहूम उस्ताद साईं जमील वाहला जे नाले सां हर साल मुनक़द कराईंदा आहियूं। हिन टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ शहरनि जूं 24 क्रिकेट टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि ऐं हीउ टूर्नामेंट 8 ॾींहं जारी रहंदो। हुननि ॿुधायो त फाइनल मैच खटींदड़ टीम जे लाइ 40,000 रुपयनि जो इनाम रखियो वियो आहे, जॾहिं त रनर टीम खे 20,000 रुपयनि जो इनाम ॾिनो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।